जो दरिया जेकर मोटे माण्हू तोखे लेटाइणा पवन न त लेटाए छॾिजांइ, ॿाहिरि मां पाणे मोड़ींदुसि। छेड़े जो इरादो थई छा? न दोस्त, मूं झेड़ा करण छॾे ॾिना आहिनि। जॾहिं मूं वटि डिंगायूं हुयूं त तूं मुंहिंजे साम्हूं कोन आहीं, न त तोखे ख़बर पइजी वञे हा त मां केतिरो डिंगो हुयुसि। हाणे जॾहिं मूं हथनि मां हथियार फिटी कया आहिनि त तूं मूंसां ॾाढाई थो करीं। असां का बि ॾाढाई नथा कयूं, तुंहिंजे भाइरनि हद खां वधीक तंग कयो आहे, न त असां बि वॾा मोहबती माण्हू। जेकॾहिं तूं मोहबती माण्हू आहीं ऐं मोहबत करण वारनि जो क़दुरु करी थो त सिर्फ़ु मूंखे हिकु चकर मूंखे राणी सां मिलण ॾे। इहो नामुमकिन आहे। राणी मुंहिंजी ज़ाल आहे, हुन सां मिलण में कहिड़ो ई आहे। मूंखे को बि एतिराज़ न आहे, पर जेकॾहिं राणी मिलण नथी चाहे त पोइ मां छा कयां? तूं हुनखे मञाए सघीं थो। तूं सिर्फ़ु हिकु चकर मुंहिंजे मथां भलाई कर। जेकॾहिं राणी मुंहिंजे तरफ़ अचण लाइ राज़ी कोन थी थिए त मां तोखे ॿिए दफ़े कोन चवंदुसि, ऐं न ई वरी अदा वारा तुंहिंजे मथां को ज़ोर रखंदा। ईअं सम्झ त असां हमेशह लाइ पंहिंजो रिश्तो ख़तम करे छॾींदासीं। आख़िरी चकर, सिर्फ़ु आख़िरी चकर इहा मुंहिंजे मथां भलाई कर। ठीकु आहे मल्हारा, मां राणी खे राज़ी करण जी कोशिश कयां थो। कोशिश न, तूं मूंसां वाइदो कर त तूं मूंखे हुन सां मिलाईंदी ज़रूर। मल्हारा, हिन शर्त ते मां तोखे राणीअ सां मिलाईंदुसि, पर तूं अकेलो हुन सां मिलण ईंदी, पंहिंजे भाइरनि खे वठी कोन। तूं उन्हनि खे गॾु वठी अचण जी ॻाल्हि थो करीं, पर मां तोसां वाइदो थो कयां त इन ॻाल्हि जी अदा वारनि खे कॾहिं बि ख़बर कान पवंदी त को मां राणीअ सां मिलण वियो हुयुसि। ठीकु आहे दोस्त, ॾींहं ॿ इंतज़ार कर, जेसि ताईं मां राणी खे राज़ी करे वठां। चङो, यार भटारे जो कसम मां मञा थो त मूंखां ग़लती थी आ। मामा, तूं त पंहिंजी ग़लती मञी थो, पर मामी कंहिंजी ॻाल्हि मञे ई कोन थी। बाबा केर थो चे त सॼो ॾोह तुंहिंजो आहे? बाबा ॾोह मुंहिंजो ऐं तुंहिंजी मामीअ जो आहे। बाबा तूं न ईंदी, महिरबानी करे तूं घर हल। हा हा, इहे डटा ॾेई हितां हिनखे वठी वञो ऐं वञी कमरे में बंदि कयो था। ॾोह रख थणी अब्बो। बाबा असीं एतिरा ज़ालिम न आहियूं बाबा जो असीं पंहिंजे न्याणियुनि ते ज़ुल्म कयूं। बाबा खुजत मुंहिंजी न पर मुंहिंजी न्याणी आहे बाबा, न्याणी आहे। अदा जिन इहा सोच रखी आहे त या हेॾी तबाही न करी आहे। कुझु ई ॾींहंनि में सॼी मिल्कियत खपाए चट करे छॾे। दी राणा सां वॾो ज़ुल्म कयो आहे, ज़ुल्म वॾो ज़ालिम आयो राणो। मूंखां न पुॼे त कच्चे जा कुता घुराए ॼंघूं पटरायासीं, ज़मीन जा कागज़ बि सही करायो, पैसा त खैर ॾिनई, पर ख़बर थी छा कई? पैसा सही ईअं चुरायो जो कुता पैसा खणी विया। मामा, पोइ त तव्हां सां वॾी जुट थी आहे, हाणे त तव्हांखे निंड बि न ईंदी हूंदी।
मां तू त मिड़ई मज़ाक पई सम्झी सच न पुछी मड़ त असां जूं त रातिन जूं निंड्रूं ई हराम थी वयूं आहिनि नेराणे त सम्झ त असांजो टींगो ई करे छॾियो अदा हुए तो तू पाण खे वॾो दाना समझंदो ई अॼु कुछ ई कोन तो समझंदो ई त सॼे जग जहान में तू ही हिकिड़ो अकाबर आई के समझंदो ई कुछ न आई ओए राणा तोखे कीअं बेवकूफ़ बनायो अम्मा ये मामा ऐं मामी जी चाल आहे पैसा चोराई जी किथे विया आहिनि इन्हनि लिकाए रखिया आहिनि मूंखे बेवकूफ़ था बणाइनि मां तू न जीअं सम्झी भई सम्झ असीं चोर चोर जा पुट जेके बि गारियूं ॾी न मुंहिंजे अखियुनि ते पर महिरबानी करे तूं घर ॾाही हल मामा मां न हलंदसि जेसिताईं मिठल वापसि न ईंदो मां उन घर में पेर बि न रखंदसि अदी तूं हिनखे सम्झाए त पंहिंजे घर हली भला ॾिस न हिन घर में भला केतिरा ॾींहं आख़िर हू घर कमु ईंदुसि इहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झे छो नथी मर्ज़ीअ जी मालिक आहे जे तोसां हले थी त मां हिनखे रोकींदसि थोरी जेकर न हले त पोइ धिका ॾेई तड़े त मां हिनखे कोन कढंदसि न अब छा थी चई घर हलंदी मामा मां हुन घर में तॾहिं हलंदसि जॾहिं ज़मीन वारा पैसा तव्हां मूंखे वापसि ॾींदो मरी वियासीं सवाल से तू कहीं बिटिया पैसा 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 बाबा पैसा हड़ में हुजन त तोखे ॾियां न मामा पोइ मां बि न हलंदसि पोइ वेठी हुजे भला हिन घर में मां बि ॾिसां त केतिरा ॾींहं थी हिन घर में तोखे हिंदोरनि में लोॾे हिंदोरनि में लुॾे या न जेकॾहिं न हिते रहंदी त बाक़ी जेका बचियल मिल्कियत आहे न साफ़ बची पवंदसि जेकॾहिं तव्हां सां हले थी या तव्हां सां गॾु रहे थी त बाक़ी मिल्कियत तव्हां त चट करे छॾींदसि चोर जे अॻियां ज़ारी आहे ॿियो हिकु चोरी ॿियो वरी सीना ज़ोरी हिकिड़ी छोकिरीअ खे त ॿिए घर में पंहिंजे टिकाई वेठे वरी ॿिए खे बि विहारे छॾ विहारीसि भला जेकॾहिं तोखे इहे करणो ई हो त पोइ हिननि हरणनि जी शादी छो कराई आहे छो कराई हिननि जी शादी मां तव्हां मथां घणो ज़ोर त कोन थो रखां पर मल्हार मूंखे हथ खां वधीक निंदूं कयूं आहिनि पर हिकु चक्कर सां मिलण में हर्ज ई कहिड़ो आहे हिकु चक्कर सिर्फ़ु हिकु चक्कर तव्हां मुंहिंजे करे उनसां जेकॾहिं तूं एतिरो ज़ोर रखीं थो त मां मल्हार सां मिलंदसि पर उन वक़्तु तूं मूंसां गॾु हूंदे मल्हार खे जेको कुझु बि ॻाल्हाइणो हूंदो उहो तुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए ठीकु आहे राणी मां बि उन वक़्तु तोसां गॾु हूंदुसि ऐं अदी निज़रा बि असां सां गॾु हूंदी ईअं मां कोन थो चवां जो तोसां अकेलो मिलण लाइ मल्हार खे इजाज़त ॾींदासीं राणी तूं खणी ओॾां वञण खां जवाब ॾेई छॾियासि पर हिकिड़ो चक्कर मिलेसि त सही हूअं बि अदा दिलबर चवे थो हो तोखे अगवा त कोन करे वेंदा न ऐं ॿी ॻाल्हि त मल्हार साम्हूं इहो बि शर्त रखियो आहे त हू तोसां अकेलो मिलण लाइ ईंदो पंहिंजे भाइरनि खे पाण सां गॾु करे कोन ईंदो छो त मूंखे इहो पहिरियां ई अंदेशो आहे त मतां हू टई गॾु अचनि ऐं को मसलो कनि इन करे ई मल्हार साम्हूं इहो शर्त रखियो आहे अदा हू वॾा चालाक आहिनि तोखे त मल्हार चवे थो त मां अकेलो ईंदुसि पर लिक छप में जेकॾहिं हुनजा भाइर अची विया त पोइ हिकु त दोखो कोन थींदो पर पोइ बि मां पंहिंजे भाइरनि खे घर जे ॿाहिरियां हुन ॾींहुं बीहारे छॾींदुसि जेकॾहिं हू पोयां आया त पोइ उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं न ॼाण त अलाए छो मल्हार जी शिकिल ॾिसण ते दिलि नथी चवे पर तूं चवीं थो त ठीकु आहे पर हुन सां मिलण में कहिड़ो फ़ाइदो जॾहिं मां वापसि ई न वेंदसि वापसि वञण लाइ मां ज़ोर कोन थो रखां मल्हार मिनतूं कयूं इन करे मूं इहा ॻाल्हि कई जेकॾहिं तूं वञण खां इनकार कंदी त हू आसरो ई पले वेंदा इहो मल्हार वाइदो कयो आहे त ॿीहर तो मथां ज़ोर कोन रखंदो अदा तो था तूं माल ॾे हल मुंहिंजो थोरो स्टाफ ते कमु आहे ओॾो थी मां पहुचां थो अदा वञ भली पर मोटण जी कजां ईअं न थिए मूंखे सिज हिते ई लही वञे हा दा हा देरि न लॻंदी बस कलाक ॾेढ में मोटी थो अचां अदा पोइ बीठो छो आई वञण जी कर ऐं जल्दी मोड़जा ठीकु आहे
ये कड़ी बदतमीजी आ वरियाम अञा तो असांजी बदतमीज़ी ॾिठी किथे आहे पर जेकॾहिं इज़त सां न हलंदे त उन ते बि लही ईंदासीं। इन अंजाम जी ख़बर अथई पछताईंदव तव्हां सभु पछताईंदव। फिलहाल तूं अॻियां थी हल जॾहिं इहो वक़्तु आयो न पछताइण जो पोइ उनखे बि ॾिसंदासीं। अॻियां थी हल कीअं न हिते पूरो न सारंग न सियाणो ॿार आहे ज़िद कोन कंदो पर ॾिसी छा थो अॻियां थी हल। जादो जादो छो अची मुंहिंजो आराम तबाह कयो अथई। हर हर छो भॻी बीठी आहीं। मूं त तव्हांखे न चयो न वञी करे राणा खान सां सौदो कयो। ऐं ॻाल्हि त ॿुध वसाई तूं सम्झी छा थी त असांजा पैसा फबाए ऐं तहीं सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदव। जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद कोन छॾींदव। हाणे जेकॾहिं तव्हां राणा सां सौदो कयो आहे त वञी हुनजे मथे में सूर विझो न। इहा सखड़ी ॾाढ़ी हणण खां सवा भला ॿियो तूं करे बि छा थी सघीं। माई ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तव्हां पैसा न मोटाया ॻाल्हि गरी थी वई त पोइ यादि रख तव्हांजे खाधे में ज़हर मिलाए पूरो कंदीसांव। छा छा तूं असांजे खाधे में ज़हर मिलाईंदी है? हा हा ज़हर मिलाईंदुसि तव्हीं त आहो ई ज़हर खाराइण जे लाइक़। अड़ी का ख़ुदा जी मार पवे तूं असांखे ज़हर ॾींदी है? हा किथे ॾे ॾे मूंखे त ॾिसां तुंहिंजे छॾत के ज़हर खणी ईंदुसि साहब तव्हांखे ॾेखारे तव्हांजे खाधे में विझंदुसि छा। जॾहिं ज़हर मिलायमि न तई ख़बर ई कान पवंदई। हा रुगो खाधो खाइण जी देरि थींदई या खुरड़ी बि कान हणंदी थी वेंदी अलाह खे प्यारी। हाणे त अॼु खां पोइ माई तुंहिंजे मथां नज़र रखणी पवंदी। जॾहिं मां खाधो तयार करे वठंदसि त उतां त चुरंदसि बि कोन जेसीं मां खाई पूरो न करे वठां। तूं समझी जा थी तूं जेको तूं इहो बोड़ पचाईंदी उन में औज़ार विझंदसि। न न खंड में पत्ती में चांवर में अटे में हर शइ में ज़हर ई ज़हर हूंदव। जादो जेको चवंदी आहे न वो करे ॾेखारींदी आहे छो त जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद न छॾे। हे माइक बाहि लॻणी सिर के तूं त असांजे मारण जे पोयां आहीं। अॼु खां पोइ त हिन घर में पैर बि न पाइजां। हा जॾहिं तव्हां कंहिंजी तबाही कयो तूं सफ़ा सही आहे ऐं को तव्हां जे लाइ करे त ग़लति आहे। हा सॼा असांजा पैसा खणी तबाही करे छॾी अथव असांखे त हाणे जीअण जहिड़ो ई कोन छॾियो अथव। हाणे आउं त ज़हर खाई ख़ुदकुशी पई कयां ॿियो वरी छा कयां। ए त पोइ कर न ख़ुदकुशी मर न छॾ न जान ज़हर नथो हथ अचई त मां ॾेई आउं त ख़ुदकुशी कयां पई पर जाड़े खणी मूंखे बचायो आहे। चए पियो मरणो अथई त पहिरीं वसाई ऐं राणे जो सिर खण उन खां पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। सो हाणे तव्हां ॿिन्ही जो त सिर मूंखे खणणो ई खणणो आहे। पोइ मूंखे इहा सोच आई आहे न त अकेली छो मरां मूंसां गॾु मुंहिंजी वसाई बि त मरे न त मुंहिंजे मरण ते ख़ुशि थींदी तंहिंजे करे तूं बि मूंसां गॾु हलंदी। इन करे चवां थी वसाई पंहिंजो कफन घुराए वठ मिटनि माइटनि खां मोकिलाए छॾ दुरूद ख़त मां ॾियारे छॾ। हा अच्छा आयो सुभाणे उहे मरी वेंदी हली पोइ केरु तुंहिंजा ख़त मां ॾियारींदो तंहिंजे करे तयारी पकड़। हा किथे यार न सच में त सिर न खणंदी। हाणे मां हिन जो छा कयां। आज़ाद दोदे जो को ॾसो ई नथो पवे। तोखे जॾहिं मूं दोदे सां गॾु मोकिलियो हो त पोइ कहिड़ी ज़रूरत हुई तोखे होटलनि ते वञी रोअण जी। अदा मूंखे कहिड़ी ख़बर त मां कलाक ॿ कारे वेंदुसि दोदो अगवा थी वेंदो। अञा चईंदो त मूंखे कहिड़ी ख़बर तोखे इहा ख़बर न हुई त सुल्तान वारा लामारा ॾींदा था अथनि ऐं अञा चईंदो त मूंखे का ख़बर न हुई। वॾो लापरवाह आहीं था अथनि वॾो लापरवाह। पाण में विढ़ण मां हाणे छा थींदो इहो सोचो त दोदो केॾांहुं वियो। बाबा मूंखे पूरी पक आहे त दोदे खे नन सुल्तान वारनि अगवा कयो हूंदो। थी सघे थो त सुल्तान वारा दोदे जे एवज़ मुंहिंजी घुर कर त पोइ तूं परेशान न थी तोखे उन्हनि जे हवाले कॾहिं बि कोन कंदासीं। पर हीअ मुसीबत असांजे करे तव्हांजे मथां आई आहे न मुंहिंजी भेण तूं परेशान न थी ईअं कॾहिं बि कोन थींदो। जेकॾहिं तव्हां ईअं न कयो त हू दोदे खे मारे छॾींदा। हू वॾा ज़ालिम आहिनि मां हुननि खे सुञाणियां थी। जेकॾहिं दोदे खे मारे छॾियो न त तव्हां घुरियो
अलाही न कंदो अदा जेकॾहिं दोदे खे कुझु बि थियो न त असां त पाण खे माफ़ी न करे सघंदासीं। असांजे भाउ दोदे खे कुझु बि नथो थी सघे। जेकॾहिं सुल्तान वारा सॼे भाउ खे अगवा करे सघनि था, असां बि उन्हनि जे भाउ खे अगवा करे सघूं था। पुट तकड़ में को कदम न खणजो, पहिरियां दोदे जी जांच कयो, मता किथे मिली वञे। अल्लाह भलाई कंदो बाबा, तकड़ कोन कंदासीं। मरियम तूं बेखौफ थी हितां हलियो वञ, बाक़ी हिन जो बिलो असां पाण ई कयूं था। थोरो ख्याल कजो लाला, कंहिं वक्त भी इन जा ॿाहिरि हिते अची सघनि था। मरियम तूं उन्हनि जो खुटको न कर, असां पाणे उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। मरियम हू हिते कॾहिं बि कोन अची सघंदा, छो त ही ठिकानो हुननि खे ॾिठल ई न आहे। तव्हां ॾाढो पछताईंदो जॾहिं मुंहिंजे भाइरनि खे ख़बर पई न, तव्हां मां कंहिंखे बि ज़िंदा न छॾींदा। अरे ख़बर आहे मूंखे तुंहिंजे भाइरनि जी, सुञाणा तो मां खे त हू केतिरा ठाऊका आहिनि। मरंदव, तव्हां सभु मरंदव। पंहिंजो वात बंदि रख, छो पई खुटी खणाई। अॼु भली तव्हां ज़ुल्म कयो, सुभाणे नेट त मां आज़ाद थींदुसि। आज़ाद त तूं थींदे, पर तोखे उन क़ाबिल कोन छॾींदुसि जो तूं घुमी फिरी सघे। अहिड़ो हशर करे तुंहिंजो तोखे हितां रवानो कंदुसि जो सॼो साल खट ते पियो हूंदे। ऐं जेकॾहिं तूं हितां सही सलामत वञणु चाहीं थो त पंहिंजी ज़बान खे काबू में रख ऐं पंहिंजो वात तूं उन वक़्त ताईं न खोलजां जेसीं ताईं तोखां असां कुझु नथा पुछूं। बाक़ी जेकॾहिं हर वक़्तु पात्रनि खे कूर कूर कंदो रहंदे न त रिली जे ता खां बि विञाए छॾींदोसांइ। मरियम तूं वञ पंहिंजो कमकार कर, जेकॾहिं बकवास कयईं न त हिन जो वात ॿधी छॾींदासीं। मां वञा थो लाला, पर 3-4 ॾींहं हिनखे इते ई बंदि रख, भली हिन जा ॿाहिरि ज़ोर लाए ॾिसनि। ऐं जॾहिं साणा थी हार मञींदा न, पोइ मां हुन सां कॉन्टेक्ट कंदुसि, पोइ आसानी सां ई असांजो शर्त मञींदा। मां हाणे हलां थो, तव्हां हिन जो बिलो करे छॾियो। अदा तुंहिंजो शक कंहिंजे मथां थो वञे? इहो कम सुल्तान खां सवाइ ॿियो केरु थो करे सघे? जेकॾहिं दोदे खे सुल्तान अगवा कयो आहे त पोइ हू मायुनि जी घुर कंदा। जेकॾहिं दोदे खे सुल्तान अगवा कयो आहे त पोइ ज़ाहिर आहे हू मायुनि जी घुर कंदा ऐं असां मायूं त वापसि कोन कंदासीं। ओए छा सोचो थी अदा? हिन जो हल बि मूं सोचियो आहे दादा न। कहिड़ो दा? त पोइ ॿुध, हार तूं ईअं कर जो हितां निकिरणी कर, सिधो वञी बोरिंग वारे नंबर ते वेही रह। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, काॾे बि निकिरजां न, छो त मां कंहिं वक़्त बि पहुची सघां थो। ठीकु आहे दा, मां उते ई हूंदुसि, पोइ भले मुंहिंजे मथां रब ॼमी वञनि। अबा टियों ॾींहुं थियो मल्हार घर में न आयो आहे, उनजी जांच लधी बि अथव या न, अलाए किथे आहे, मानी बि खाधी अथई अलाए न। मां उन सां मिली आयो आहियां, बुखारी साईं दरगाह ते आहे, चए पियो त चौंक कटे पोइ ईंदुसि। मूं हुनखे वॾा वस कया वापसि वठी अचनि, मूंखे त टुफ जवाब ई न। बाक़ी अदा वॾो वञी वठी अचेसि, मता हुन सां अचे। अॼु राति आख़िरी अथसि। जी अदा। भले चौंक पूरो करे पोइ वठी ईंदोसांसि, हाणे कोन ईंदो। अम्मा चओ न। न मां न चवंदीमांसि। छा ॻाल्हि आहे? इहा सचमुच छा जी था कयो? अबा इहो वरी का ग़लती कई अथई छा? तॾहिं मुंझंदा आहिनि। अदा ग़लती का बि नाहे कई, बसि रुगो इहो पुछणो हो त हिन वक़्तु राणी किथे रहियल आहे? जितां तूं धिका खाई आई आहीं। अदा जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां ऐं अम्मा वञी राणीअ खे वठी अचूं। पोइ देरि छा जी अदी?
अंदर रिपीटर पियो थी वो खण ऐं मासी खे रेफर ले वञी राणी खे आज़ाद कराए अचो। तव्हांखे केरु थो रोके? ॿुधे थी न मां हिननि सां ॻाल्हाईंदी थाप ई कंदा। थाप कोन था कयूं, असां इहो था चऊं त पंहिंजी पग लाइ तव्हांजे मथे ते रखूं ऐं तव्हां वॾड़ियूं थी वञो। अदा ॻाल्हि उहा नाहे, दिलबर वारा मुंहिंजी इज़त कंदा आहिनि ऐं जेकॾहिं मां अदा वारनि ॾे वयसि त बस घर जुदन दुश्मननि ॾे मोकिलियूं।